नज़ीर सांगड़ में रिपोर्ट करे पे महमूद कायम खानी। SSP संगड़ एजाज़मंद शेख जी अगवानी में मंशात फ़रोशन खिलाफ़ रोज़ाना जे बुनियाद ते क्रैकडाउन जारी है। ज़िले के मुख्तलिफ़ थानन जे मौसर ऐं कामयाब कार्रवाई कई वयूं आहिनि। SHO जाम नवाज़ अली मुनवर हुसैन राठपर कार्रवाई कंदे चर्च जो डीलर अब्दुल गनी मुकरानी वटां 380 ग्राम चर्च ऐं हुबली समूह वटां 320 ग्राम चर्च हथ करे वरितो आहे। SHO B सेक्शन सलामदीन सूमरो कार्रवाई कंदे चर्च जो डीलर ज़ाहिद अली चिश्ती वटां 600 ग्राम चर्च हथ करे वरितो, जॾहिं त हसनैन राजपूत वटां चोरी थियल मोटरसाइकिल भी हथ करे वरिती आहे। SHO बेरानी वसीम अहमद अरबाब चर्च जी डीलर दानिश रांगड़ वटां 210 ग्राम चर्च, अली गुल ऐं कामरान मरी वटां 45 लीटर देसी शराब हथ कयो आहे। SHO तालका मोहम्मद आज़म भंगवार कार्रवाई कंदे अज़हर अली वटां 310 गुटका पुड़ियूं, शबीर भट्ट वटां 200 गुटका पुड़ियूं ऐं आसिफ वलद सितारो वटां 150 गुटका पुड़ियूं, आसिफ वलद सिखी लदो वटां 375 गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त मंशात जो हिकु रूपोश इमदाद अचर खे भी गिरफ़्तार करे वरितो। SHO सांगड़ गुलज़ार अली मरी इमरान खान ऐं माशूक अली वटां 45 लीटर देसी शराब पिणु हथ करे वरितो आहे। SHO टंडो आदम गुलाम शबीर दिलवाणी धाड़े जो रूपोश जवाबदार अमजद अली ब्रोई खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार समूरनि मंशात फ़रोशन खिलाफ़ मंशात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया।